काज़ी अहमद शहर जे सरदाराबाद कॉलोनी के रहवासी मकरानी बिरादरी पारां नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्टर साइमा बलोच मूजिब काज़ी अहमद शहर जे सरदाराबाद कॉलोनी के रहवासी मोहम्मद हनीफ मकरानी, संदसि ज़ाल शकीला, सालो अब्दुल वाहिद मकरानी औरतुनि ऐं ॿारनि समेत नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां सख़्त एहतजाज कंदे चयो आहे त संदसि 10 वरियनि जी न्याणी रुबाब ज़हरा 27 फरवरी ते घरां स्कूल वञण लाइ निकिती त जवाबदार सुमेर मकरानी न्याणी खे बरगलाए तारिक परवेज़ वटि वठी वियो ऐं उते ॿिनि गवाहनि हाकिम कलोड़ो ऐं मुज़म्मिल जी मौजूदगी में न्याणी सां निकाह कयो। हुननि जो वधीक चवणु हो त असां काज़ी अहमद पुलिस वटि धायोसीं पर पुलिस 62 जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई नाहे कई। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त असांजी मासूम न्याणी रुबाब ज़हरा जी हयाती खे ख़तरो आहे, मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 03333702 516, तालिब हुसैन 031713109660।